घोटकी भरिसां मुबैना तौर 40 वरहनि जो मस्जिद जो पेश इमाम गुम थी वियो। वारसनि पारां अगवा जो शक ॼाणाईंदे ए सेक्शन थाणे ते इतलाउ बि ॾेई छॾियो आहे। वारसनि मूजिबि ॿुधायो आहे त रहम वाली वासी मौलवी इल्मुद्दीन सूमरो वल्द मोहम्मद परियल सूमरो रात जो ताजमहल होटल ते चांहि पीअण वियो त हिन महल ताईं पंहिंजे घर नाहे पहुतो। मुबैना तौर मौलवी इल्मुद्दीन सूमरो जे वॾे भाउ नज़ीर अहमद सूमरो फोन ते राब्तो कंदे ॿुधायो आहे त मुंहिंजो भाउ रहम वाली मोहल्ला लॻे ईदगाह भरिसां मस्जिद में नमाज़ पढ़ाईंदो हो। हुन चयो त असांजी कंहिं सां बि दुश्मनी नाहे ऐं कंहिं ते बि शक नाहे। हुन अहिड़ो इतलाउ ए सेक्शन थाणे ते ॾींदे अगवा जो शक ॼाणायो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।